बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। दोस्तों, तव्हांखे ख़बर आहे त कुझु ॾींहंनि खां सिंध जा हालात जेको आहे इंतिहाई नासाज़गार बणिजी चुका आहिनि। सिंध जे अंदरि फुर लुट चोरी ऐं उन खां बाद में मुख़्तलिफ़ वारदातूं आम थी वियूं आहिनि। सो इन जे मुतालिक़ किताबनि जे अंदरि मूं हिकिड़ो वज़ीफ़ो पढ़ियो हो। उलमा इकराम हिकिड़ी क़ुर शरीफ़ जी आयत नक़ल करे उन जा 4 फ़ाइदा मुख़्तलिफ़ लिखिया आहिनि। सो मूं अॼु ज़रूरी सम्झो त उहे फ़ाइदा, उहा आयत, उहो वज़ीफ़ो अव्हां सां मां शेयर कयां। मन इंशाअल्लाह उम्मीद आहे अल्लाह जे ज़ात में तव्हांजो बि फ़ाइदो थींदो, तमामु दोस्तनि जो ऐं अहबाबनि पिरीं प्यारनि जो फ़ाइदो थींदो। सभ खां पहिरियों इहा ॻाल्हि ज़हन में रखो, असां ऐं तव्हांजो अक़ीदो ईमान आहे त हर शइ अल्लाह साईं जे हथ में आहे, लेकिन अल्लाह तबारक व तआला हर शइ खे असबाब सां जोड़े छॾियो आहे। क़ुर शरीफ़ जे अंदरि हिकु आयत आहे, अम्मन युजीबुल मुज़्तर इज़ा दआहु व यक्शिफु सूअ। उलमा इकराम इन आयत जा 4 फ़ाइदा लिखिया आहिनि। अहम फ़ाइदा आहिनि, वॾे में वॾा फ़ाइदा आहिनि ऐं तमामु भला फ़ाइदा आहिनि। सभ खां पहिरियों उलमा इकराम फरमाइनि था, जेको बि शख़्स हर निमाज़ खां बाद में इन आयत जो विर्द कंदो ऐं उन खां बाद में विर्द करण खां बाद दुआ घुरंदो त अल्लाह साईं उन बाने जी उहा दुआ फिल फ़ौर क़बूल फरमाए थो पियो। ऐं नंबर 2 ते फ़ाइदो, अहम फ़ाइदो आहे त जेको बि शख़्स इन आयत जो विर्द करे थो पियो त अल्लाह साईं उन शख़्स खे ऐं उन जी औलाद खे नेक ऐं भला रिश्ता अता फरमाए थो पियो। उहो कंहिंजी जेको आहे रिश्तनि में परेशान नथो थिए पियो, मोहताज नथो थिए पियो ऐं जेको आहे मजबूर नथो थिए पियो। भला रिश्ता अल्लाह साईं असबाब ज़ाहिर करे उन अता फरमाए थो। नंबर 3 ते जेको अहम फ़ाइदो आहे, जेको हालात जे हिसाब सां तमामु कमु अचण वारो फ़ाइदो ऐं वज़ीफ़ो आहे, उहो ही त जॾहिं बि कोई शख़्स तव्हां खां फुर करणु अचे, चोरी करणु अचे, का शइ खसणु अचे, तव्हां सां विढ़णु अचे, उलमा फरमाइनि था पिया इहा जेका आयत आहे, अम्मन युजीबुल मुज़्तर इज़ा दआहु व यक्शिफु सूअ, इहा आयत तव्हां तिलावत कयो, इन जो तव्हां विर्द शुरू कयो, दिलि ऐं दिलि में इन आयत खे पढ़ो। अल्लाह साईं पंहिंजे कुदरत कामिला सां उन इंसान जी जेको चोरी करणु अचे थो पियो, उन इंसान जे जिस्म खे अहिड़ो सुन थो बणाए छॾे, या उन खां दीद अल्लाह साईं खसे थो छॾे पियो, या उन जे जिस्म खे अल्लाह साईं यानी कमज़ोर बणाए छॾे थो पियो, त उनखे एतिरी ताक़त नथी थी सघे जो तव्हां खां का शइ खसे। वॾे में वॾो इहो फ़ाइदो आहे, जॾहिं बि तव्हां खां कोई शख़्स खसणु अचे, विढ़णु अचे या पुर करणु अचे त तव्हां इन आयत जो विर्द कयो। इंशाअल्लाह अल्लाह साईं उन शख़्स खे तव्हांजे मथां क़ाबिज़ थियण जी हिमत अता न फरमाईंदो, अल्लाह साईं तव्हांजी नुसरत फरमाईंदो ऐं कंहिं बि तरीक़े सां अल्लाह साईं उनखे जेको आहे तव्हां खां ख़तमु ऐं रफ़ा दफ़ा करे छॾींदो। नंबर 4 ते जेको फ़ाइदो आहे, उलमा इकराम फरमाइनि था, जेकॾहिं तव्हां मुसलसल कुझु टाइम खां ग़म में रहो था, मुश्किल में रहो था, परेशानी में रहो था पिया, त पोइ इन आयत खे तव्हां पढ़ो, लेकिन इन जो अदद वधायो। अव्वल आख़िर दुरूद शरीफ़ पढ़ी करे, पहिरियों बि दुरूद शरीफ़ पढ़ो, वरी 300 मरतबा इहा आयत पढ़ो, अम्मन युजीबुल मुज़्तर इज़ा दआहु व यक्शिफु सूअ। उन खां बाद में वरी दुरूद शरीफ़ पढ़ी करे तव्हां दुआ घुरो। कुझु ॾींहंनि ताईं तव्हां जेको आहे इन आयत जो इन तरीक़े सां विर्द कयो ऐं उन खां बाद में दुआ घुरंदा रहो। इंशाअल्लाह जल्द अल्लाह तबारक व तआला तव्हांजो उहो जेको हमेशह रहण वारो कमु आहे, परेशानी आहे, टेंशन आहे, तकलीफ़, अल्लाह साईं उहो तव्हांजी ख़तमु करे छॾींदो। सो ही मूं ज़रूरी सम्झो अवां भाइरनि सां, पिनी प्यारनि सां ही वज़ीफ़ो शेयर कयां, ही फ़ाइदो शेयर कयां। अवां दोस्तनि खे जेकॾहिं पसंदि अचे ऐं फ़ाइदे जे लाइ ॿियनि दोस्तनि ताईं शेयर करे सघो था पिया। अल्लाह साईं तव्हां असां सभिनी जो हामी ऐं नासिर हुजे। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।